बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। वालेकुम सलाम। खुदा ताला तव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ व अमान में रखे। खुदा ताला तव्हांखे तव्हांजी औलाद खे तव्हांजे माइटनि खे पंहिंजे हिफ्ज़ व अमान में रखे। मां जमायत खे हमेशह चयो आहे जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो दुरूद शरीफ़ जो विर्द कयो। छो जो हिकु माण्हू जो दुरूद शरीफ़ पढ़े थो उन सां लख ई फ़रिश्ता गॾु था दुरूद शरीफ़ पढ़नि। तव्हां मग़रिब जी नमाज़ खां पोइ ज़िक्र दुरूद शरीफ़ उन खां पोइ ज़िक्र खां पोइ दुरूद शरीफ़ पढ़ी करे दरगाह जे लाइ जमायत जे लाइ इन मुल्क जे लाइ पाकिस्तान जंहिंजे करे असांजी इज़त आहे ऐं तव्हां पंहिंजी न ख़तमु करे सघिया आहिनि न आईंदा कंदा। इहो फ़ौज आहे जंहिं जो मुंहुं ॾेई वेठी आहे त हमेशह फ़ौज जे लाइ दुआ घुराओ। पंहिंजे ॿारनि जी तालीम ते ख़ासि तवजो ॾियो। ज़्यादातर जेतिरो थी सघे पंहिंजी छोकिरियुनि खे नियाणियुनि खे पढ़ाई जी तरफ़ वठी वञो। छो जो अॻिते इहो पढ़ाई कमु ईंदी। तव्हांजे साम्हूं आहे मां काफ़ी वक़्त खां चवंदो पियो अचां जो तव्हांजो मौसम क्लाइमेट चेंज खां पोइ हाणे ख़बर न थी पए जो कहिड़ी फसल कहिड़े महीने में काइजे। अॻिते तव्हांजो असांजो वक़्तु जीअं बि गुज़रियो असांजी नौजवान नसल खे मुश्किलात पेश ईंदियूं अगरि छड़ो ज़रात ते रहिया। छो जो मौसम चेंज थियण खां पोइ ज़रात गुज़िरियल 4-5 साल खां ॾिसो पोइते पइजी वई आहे। इन दफ़े बि काश्तकार जो पंहिंजी फसल काई आहे उन जो काई जी सही मुआवज़ो नथो मिले। पढ़ाई हूंदी त अॻिते तव्हांजा ॿार वधी सघंदा। जो ॿार पढ़णु थो चाहे उन्हनि खे बाक़ाइदा पढ़ायो। जो पढ़ाई में कमज़ोर आहे उनखे कंहिं हुनर में लॻायो जो अॻिते हली पंहिंजो इज़त सां गुज़र सफ़र करे सघे। हुनर हूंदो त इज़त सां अॻिते हली सघंदो। न त पाड़े में इज़त हूंदी न माइटनि में इज़त हूंदी। हमेशह कोशिश करे नियाणियुनि ते तवजो ॾियो। मां जिथे बि वञा थो तव्हांखे ख़बर हूंदी मां पंहिंजी
धीरनि सां गॾु वेंदो आहियां। उनजो सबबु इहो आहे मोतबर ऐं ख़लीफ़नि खे इहो ॿुधाइण जो जमायत जॾहिं पंहिंजे बचनि सां गॾु असां वटि अची सघे थी त पोइ मां बि पंहिंजे बचनि सां गॾु जमायत में वञी थो सघां। छो जे जमायत जा बच्चा मुंहिंजे लाइ ईअं आहिनि जीअं मुंहिंजा पंहिंजा बच्चा। जॾहिं मां पंहिंजे ॿारनि खे जमायत में थो वठी अचां इन जो मतिलबु इहो आहे सम्झो तव्हांजा पंहिंजा ॿार तव्हां वटि आहिनि। मां ख़लीफ़नि खे काफ़ी वक़्त खां चवंदो आहे ये बाबा जो ग़रीब माण्हू था अचनि उन्हनि खे इहा इज़त ॾियो, इज़त नथा ॾेई सघो त इंसाफ़ ॾियो। अगर ॿई शयूं न मिलंदियूं, न इज़त मिले न इंसाफ़ मिले, पोइ ग़रीब माण्हू किथे वेंदो? मां काफ़ी वक़्त खां शिकायतूं ईंदियूं रहियूं ऐं मां मौक़ो ॾींदो रहियो, लेकिन काफ़ी शिकायतनि खां पोइ कुझु क़दम मां खयां तो दरगाह ऐं जमायत जी भलाई में कया। कुझु माण्हुनि जी नज़र में थी सघे थो जो ग़लति कम हुजनि, लेकिन मां पंहिंजी ज़ात जे लाइ न दरगाह ऐं जमायत जे लाइ कदम खया आहिनि ऐं मां जो बि फ़ैसिला कया आहिनि जमायत दरगाह जी भलाई में कया आहिनि। ऐं जेतिरो वक़्तु मां आहियां जो मां फ़ैसिला कया आहिनि उहो न मटिबा। जो दुनिया में आयो आहे वली पैगंबर औलिया खुदा ताला उन ते जो कम मुक़रर कयो, जॾहिं उहो कम थी वियो खुदा ताला फरमायो बाबा हाणे तुंहिंजो बि वक़्तु पूरो आहे। पैगंबर वली औलिया जेतिरा आया पंहिंजो कम पूरो करे इन दुनिया मां हलिया विया। चाहे वॾो हुजे नंढो हुजे, हर घर में ग़मी ऐं ख़ुशी अचणी आहे। मूंखां पोइ छा थो थिए, पोइ तव्हांजी औलाद ऐं असांजी औलाद ॼाणे, लेकिन जेसि ताईं मां आहियां मां पूरी कोशिशि कंदुसि जो मुंहिंजा ख़लीफ़ा दरगाह जा ख़लीफ़ा जो भी गरीब अचे उनखे इज़त दे। जो ख़लीफ़ो दरगाह जे उसूलनि ते न हलंदो, जमायत जे उसूलनि ते न हलंदो, उहो बाबा असां मां न आहे, असां सां नथो हली सघे। इंशाअल्लाह ताला खुदा तव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, तव्हांजी औलाद खे हिफ्ज़ अमान में रखे। खुदा ताला तव्हांजे रज़क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला हुजूर पाक जे सदक़े में, पंचन पाक जे सदक़े में तव्हांखे हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ मां बचाए। मां तव्हांखे ॿीहर चवां थो पंहिंजी न्यायनि जो ख़्यालु रखो ऐं नौजवान छोकिरनि ते बि नज़र रखो। अगरि हिकु दफ़ा तो रस्ते खां ग़लति थी विया
त माउ पीउ जे लाइ बि तकलीफ़, मिट माइटनि जे लाइ बि तकलीफ़ ऐं पाड़े वारनि जे लाइ बि तकलीफ़ थींदी। जेतिरो थी सघे थो चङी सोबत अता फरमाए। ख़ुदा ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां पंहिंजे नंढनि सां प्यार कयो ऐं ख़ुदा नंढनि खे तौफ़ीक़ अता फरमाए जो पंहिंजे वॾनि जी इज़त कनि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरे परवरदिगार, तुझे वास्ता मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का तो हमें कब्र के अज़ाब से बचा। मेरे परवरदिगार, हुजूर पाक के सदके में तो हमें दोज़ख के अज़ाब से बचा। मेरे परवरदिगार, तो हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। हम गुनाहगार हैं, हुजूर पाक के सदके में हमारे गुनाह बख्श, हमारे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। तो हमें हर तकलीफ से बचा। परवरदिगार, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके में जो दर बीमार है उन्हें शफा अता फरमा। मेरे परवरदिगार, हुजूर पाक के सदके में जो बे औलाद है उन्हें औलाद अता फरमा। मेरे परवरदिगार, अपने हबीब के सदके में हमारी औलाद को नेक राह पे चला। मेरे परवरदिगार, मेरी दुआ कबूल कर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।